जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर भरिसां ॻोठु संडू सोलंकी जे रहवासियुनि जो पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। राणीपुर भरिसां ॻोठु संडू सोलंकी जे रहवासियुनि इरशाद अली सोलंकी, मोहम्मद शरीफ़ सोलंकी, इज़हार सोलंकी, मुनवर सोलंकी, इलाही बख़्श सोलंकी ऐं ॿियनि जो नेशनल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं गंबट कोर्ट मां हाज़िरी ते आयल असांजे नौजवान साबित अली सोलंकी खे गंबट पुलिस गिरफ़्तार करे खणी गुम करे छॾियो आहे, जॾहिं त असांजे ॿिए नौजवान शाहिद अली सोलंकी खे अॼु राणीपुर कोर्ट ॾांहुं ईंदे ॻोठु खाकी वटां मोटरसाइकिल तां लाहे पुलिस खणी गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस मुखालफ़नि खां गॾु रिश्वत वठी असां लाइ रण ॿारे ॾिनो आहे, जॾहिं त पहिरियां बि पुलिस जा कूड़ा केस दाख़िल थियल आहिनि। हींअर बि पुलिस मुखालफ़नि खां रिश्वत वठी कूड़ा केस दाख़िल करणु चाहे थी। हुननि आई जी सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त असांजे नौजवान शाहिद सोलंकी साबित सोलंकी खे जल्द ज़ाहिर करे असां मां परेशानी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में असां SSP खैरपुर जी ऑफिस आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं।